नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ के सुल्तानपुर का ख़बर ॾिना। सुल्तानपुर लॻ ॻोठ बचल मेर जे रवासियुनि जो सिंधसी ॻोठ जे बासर जीअं जंजाल करे छॾियो। बासर जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। इन मौक़े ते अताउल्ला मेर पंहिंजे भाउ हबीबुल्ला मेर मासूम बचड़नि सां गॾु एहतिजाज कंदे चयो त नंढनि ॿारनि जो पाण में रांदि जी ॻाल्हि त झेड़ो थी पियो। जंहिं बाबति ॻोठी बासर वाहिद बख़्श मेर, अब्दुल हफ़ीज़ मेर ऐं ॿिया असां ते मच्छर जी पिया आहिनि। हिन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त मथे ॼाणण बासर पंहिंजे साथियुनि समेत असांजे घर में घिड़ी औरतुनि ॿारनि ऐं मुंहं ते तशदुद जो निशान बणाई। जंहिं दौरान मां बेहोश थी पियुसि। जंहिंखां पोइ मुंहिंजा भाउर सखर इस्पताल खणाया विया, जिथे डॉक्टरनि दिलि वारे इस्पताल रेफर कयो, जिथे मुंहिंजे दिलि जी ऑपरेशन थी। हिन वधीक ॿुधायो त हिकु भेरो ॿीहर बासर मूंखे ऐं मुंहिंजे भाउरनि खे मौतमार ऐं ॻोठ मां लॾे वञण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं मुंहिंजी जॻह ते कब्ज़ो करणु चाहिनि था। हिननि चयो त बासर असांजो जीवन जंजाल करे छॾियो, जंहिं सबबु असां ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिननि मुतालबो कंदे चयो त DIG सखर SSP सखर खां घुर कई त बासर जी ज़ियादतियुनि जो नोटिस वठी खेनि फौरी तौर ते गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।